ओम शांति। अॼु जी मुली तारीख़ 16/8/2024। मिठा मिठा बाप तारा चवनि था, मिठी मिठी ॿार मां विदेही बाप तां देहदारनि खे विदेही ठाहिण लाइ पढ़ायां थो। इहा आहे नई ॻाल्हि जो ॿार ई सम्झंदा आहिनि। छा सम्झंदा आहिनि कि विदेही बाप असां देहदारनि खे विदेही ठाहिण जे लाइ पढ़ाइनि था। प्रश्न: बाबा खे हिकु ई ॻाल्हि बार बार सम्झाइण जी आवश्यकता छो थींदी आहे? उत्तर: छोजी ॿार घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। कोई ॿार चईंदा आहिनि बाबा त उहा ई ॻाल्हि बार बार सम्झाईंदा आहिनि। अगरि तव्हां ईअं सम्झंदा आहियो त तव्हां बि त पंहिंजे ॿारनि खे हिक ॿिए खे बार बार उहो चईंदा आहिनि। त तव्हांखे बि ॿारु चईंदो आहे न, मम्मी त रोज़ु ईअं ई चईंदी ईंदी आहे, बार उहो ई थी चए, मथो ई खाई वई आहे। त बार छो चईंदा आहिनि? जेसिताईं उहो संस्कार न ठहे न। जीअं माउ पीउ खे पंहिंजे ॿारनि जी चिंता रहंदी आहे न, रोज़ु सेम ॻाल्हियूं। हिते त बाबा त बि असांखे नई नई रीति सां सेम ॻाल्हि चईंदो आहे, ऐं एॾो मिठी रीति सां चईंदा आहिनि, एॾी शुभकामना सां चईंदा आहिनि, एॾो प्यार सां चईंदा आहिनि। कॾहिं गुस्से सां न चईंदा आहिनि, कॾहिं डांटदा मारदा न आहिनि। मञण खां पोइ बि बाबा असांखे न मारदा आहिनि, लेकिन असां न मञंदा आहियूं, उन जो परिणाम असां भोगंदा आहियूं। त उहो पारलौकिक बाप बि त बाप आहे न, उन्हनि खे बि ॿारनि जी उन्नति जो ख़्यालु रहंदो आहे। इन करे बाबा बार उहो ई सम्झाइनि। बाबा चईंदा आहिनि मूंखे ज़रूरु उहा ई ॻाल्हि ॿुधाइणी पए, छोजी तव्हां भुलिजी वेंदा आहियो। तव्हांखे माया जा तूफ़ान हैरान करे ॾींदा आहिनि। अगरि मां रोज़ु ख़बरदार न करां त तव्हां माया जे तूफ़ान सां हार खाई वेंदव। हाणे ताईं तव्हां सतो प्रधान किथे ठहिया आहियो? जॾहिं ठही वेंदव तॾहिं ॿुधाइण बंदि करे ॾींदव, है न। जीअं माउ पीउ बि ॿार जॾहिं सुधरी वेंदा आहिनि त शांत थी वेंदा आहिनि, हूअं ई असांजो पारलौकिक बाप बि जॾहिं असां सभु आत्मायूं सुधरी वेंदासीं न, त बाबा जो बि ज्ञान बंदि थी वेंदो, बाबा बि मथे हली वेंदा ऐं असां राज्य कंदासीं। ओम शांति। हिन खे विचित्र रूहानी पढ़ाई चइबी आहे। नई दुनिया सत्युग में बि देहदारी ई हिक ॿिए खे पढ़ाईंदा आहिनि। नॉलेज त सभु पढ़ाईंदा आहिनि न, हिते बि पढ़ाईंदा आहिनि, उहे सभु देहदारी हिक ॿिए खे पढ़ाईंदा आहिनि। ईअं कॾहिं न चईंदा कि विदेही बाप व रूहानी बाप असांखे पढ़ाइनि था। शास्त्रनि में बि कृष्ण भॻवान वाच लिखियलु आहे, उहो बि जिस्मानी थी वियो। इहा नई ॻाल्हि ॿुधी करे मुंहिंजी वेंदा आहिनि। तव्हां में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार सम्झंदा आहिनि कि रूहानी बाप असां रूहनि खे पढ़ाइनि था। इहा आहे नई ॻाल्हि। सिर्फ़ु हिन संगम ते ई बाप अची करे चईंदा आहिनि इन्हनि द्वारा मां तव्हांखे पढ़ायां थो। ज्ञान जो सागर, शांति जो सागर, सभी आत्माउनि जो बाप बि उहो ई आहे न। त उहो असां सभी आत्माउनि जो बाप अची करे असांखे पढ़ाए थो। इहा सम्झ जी ॻाल्हि आहे। ॾिसण में त कुझु न ईंदो आहे, आत्मा ई मुख्य आहे ऐं उहा अविनाशी आहे। शरीर त विनाशी आहे। हाणे उहा अविनाशी आत्मा वेही पढ़ाए थी। भले तव्हां साम्हूं ॾिसंदा आहियो इहे त साकार में शरीर वेठो आहे, परंतु इहे तव्हां ॼाणंदा आहियो इहे ज्ञान देहदारी न ॾींदा आहिनि। ज्ञान ॾियण वारो विदेही बाप आहे। कीअं ॾींदा आहिनि उहो बि तव्हां सम्झी सघंदा आहियो। मनुष्य त ॾाढो मुश्किल सम्झंदा आहिनि, केतिरो तव्हांखे मथो मारणो पवंदो आहे इहे निश्चय कराइण लाइ। उहो त चई ॾींदा आहिनि निराकार जो कोई नाम रूप देश काल ई न आहे। उहो बाप ख़ुदि वेही पढ़ाईंदा आहिनि, है न। निश्चय जी दुनिया में माण्हू चईंदा आहिनि भॻवान जो कोई नाम रूप देश काल न आहे, त जॾहिं इहे सभु न आहे त असां उनखे अलॻि अलॻि नाम रखी छो पूजंदा आहियूं, हुनजो निराकार चित्र रूप छो ठाहींदा आहियूं, अलॻि अलॻि एॾा रूप छो ठाता आहिनि। चईंदा आहिनि बाबा चईंदा आहिनि मनुष्य त मुश्किल सम्झंदा आहिनि, केतिरो मथो मारणो पवंदो आहे इहे निश्चय कराइण लाइ। उहो त चई ॾींदा आहिनि निराकार जो कोई नाम रूप देश काल न आहे। उहो बाप ख़ुदि वेही अची करे पढ़ाईंदा आहिनि। चईंदा आहिनि मां सभी आत्माउनि जो बाप आहे। जंहिंखे तव्हां ॾिसी न सघंदा आहियो, सम्झंदा आहियो उहो विदेही आहे।
ज्ञान आनंद प्रेम जो सागर आहे उहो कीअं पढ़ाईंदा। बाप ख़ुदि सम्झाईंदा आहिनि मां कीअं ईंदो आहे, कंहिंखे कंहिंजो आधार वठंदो आहे, मां कोई गर्भ सां जनम न वठंदो आहे, मां कॾहिं मनुष्य व देवता न ठहींदो आहे, देवता बि शरीर वठंदा आहिनि, मां त सदैव अशरीरी ई रहंदो आहे। मुंहिंजो ई ड्रामा में इहा पार्ट आहे जो मां कॾहिं पुनर्जन्म में न ईंदो आहे। त इहा सम्झ जी ॻाल्हि आहे। ॾिसण में त कुझु नथो अचे, उहे त सम्झंदा आहिनि श्री कृष्ण भॻवानु वाच्य भक्ति मार्ग में रथ बि कीअं वेही ठातो अथनि। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां मूंझदा त न आहियो न, अगरि कुझु न सम्झंदा आहियो त बाप सां अची करे पुछो। हाणे बि असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदासीं त हाणे बि बाबा जी मदद मिलंदी आहे, बुद्धि खुली वेंदी आहे न, पोइ ॻाल्हियूं सम्झ में अची वेंदियूं आहिनि। हीअं त बिगर पुछे बि बाप सभु कुझु सम्झाईंदा रहंदा आहिनि, ताकी कुझु पुछण जी दरकार ई न आहे। मां त हिन पुरुषोत्तम संगम युग ते ई अवतार वठंदो आहे, मुंहिंजो जन्म ई वंडरफुल आहे। तव्हां ॿारनि खे बि वंडर लॻंदो आहे, केतिरे वॾे ते वॾो इम्तिहान पास कराईंदा आहिनि न बाबा, ॾाढो वॾे ते वॾो विश्व जो मालिक ठाहिण लाइ पढ़ाईंदा आहिनि। वंडरफुल ॻाल्हि आहे न। हे आत्मायूं, हर 5000 वर्ष मां तव्हांजी सर्विस ते हिन सृष्टि ते ईंदो आहे, आत्माउनि खे अची करे पढ़ाईंदो आहे। कल्प कल्प जी संगम युग तव्हांजी सेवा में मां हिते ईंदो आहियां। के शिव बाबा अधु कल्प तव्हां पुकारंदा आया आहियो, हे बाबा हे पतित पावन अचो। श्री कृष्ण खे कोई पतित पावन न चईंदासीं, पतित पावन निराकार परमपिता खे ई चईंदासीं। त बाबा खे बि अचिणो पवंदो आहे पतितनि खे पावन ठाहिण लाइ। हिन करे चईंदा आहिनि अकाल मूर्त सत बाबा, अकाल मूर्त सत टीचर, अकाल मूर्त सत गुरु। सिख माण्हुनि जी बि ॾाढी सुठा स्लोगन आहिनि, परंतु उन्हनि खे इहो पतो ई न आहे कि सतगुरु अकाल मूर्त ईंदो कॾहिं। ये भी गायन है ना, मनुष्य खां देवता की करतन लागी वार, त ज़रूरु उहो ईंदो आहे, उहो ई मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। कॾहिं अची करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि, उहो ई सर्व जी सदगति करण वारो। इहे त पको निश्चय हुजणो खपे। छा अची करे चईंदा आहिनि, सिर्फ़ु चईंदा आहिनि मनमना भव। बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु चईंदा आहिनि मनमना भव। बाबा अची करे सभिनि जी सदगति कीअं कंदा आहिनि, सिर्फ़ु चईंदा आहिनि मनमना भव। उनजो अर्थ बि सम्झाईंदा आहिनि, ॿियो कोई बि अर्थ न सम्झाईंदा आहिनि, ताकी सतगुरु अकाल मूर्त वेही सम्झाए थो हिन देह द्वारा कि पंहिंजे खे आत्मा सम्झो। असांखे हाणे सतगुरु अकाल मूर्त वेही सम्झाए थो। कीअं सम्झाइनि था सतगुरु अकाल मूर्त? हिन देह द्वारा ई वेही करे सम्झाइनि था कि पंहिंजे खे आत्मा सम्झो। त इहे सम्झणो खपे न कि असां केरु आहियूं, असां सभु आत्मायूं आहियूं। असां सभिनि आत्माउनि जो पीउ केरु आहे? परम पिता परमात्मा आहे। बाबा चवनि था विश्व जो मालिक ठाहिण लाइ बाप खे अचिणो पवंदो आहे। त तव्हां ॿारनि जी सेवा में सम्झाईंदा आहिनि, हे रूहानी ॿार तव्हां सतो प्रधान हुयो, पोइ तव्हां तमो प्रधान ठहिया आहियो। इहा सृष्टि जो चकर फिरंदो आहे न। पावन दुनिया हिन देवताउनि जी ई हुई, उहा सभु काॾे विया इहे कंहिंखे बि पतो न आहे, मुंहिंजी विया आहिनि। बाप अची करे असांखे ॾाढो समझदार ठाहींदा आहिनि कि उहो जो पावन देवी देवता हुया उहो पुनर्जन्म वठी वठी पतित थिया आहिनि, हाणे वरी उहो पावन ठहनि था, पंहिंजी पूरी राजधानी की स्थापना करनि था, वरी खां पावन ठही पूरी सृष्टि ते राज्य करण लाइ आया की आया। बाबा चवनि था कि ॾिसो
बाप अची करे असांखे समझदार ठाहींदा आहिनि। ॿार मां हिकु ई बार ईंदो आहे पावन दुनिया में, मां ईंदो मां अचां ई छो, हुते त काल अची न सघंदो न। बाप खे त चइबो ई आहे कालनि जो काल, सतयुग में अचण जी दरकार ई न आहे। हुते काल बि न ईंदो आहे त महाकाल बि न ईंदो आहे। इहे अची करे अर्थात हुते पंहिंजे समय ते आत्मा शरीर छॾंदी आहे। ईअं न कि समय अची वियो अञा आयु ई पूरी न थी ऐं शरीर छॾियो, न। हुते पंहिंजे समय ते जॾहिं शरीर पुराणो थी वेंदो आहे तॾहिं आत्मा शरीर छॾंदी आहे। त इहे अची करे सभु आत्माउनि खे हाणे ई बाबा महाकाल अची करे सभी आत्माउनि खे पाण सां गॾु घर वठी हलंदा आहिनि। ख़ुशी सां हलंदा आहियो न? हा बाबा, असां ख़ुशी सां हलण लाइ तयारु आहियूं। तॾहिं त तव्हांखे सॾु कयो आहे कि हिन बदित दुनिया सां पावन दुनिया में वठी हलो, वाया शांति धाम। इहे ॻाल्हियूं घड़ी घड़ी भुलिजी न वञो, परंतु माया दुश्मन घड़ी घड़ी असांखे, माया दुश्मन खड़ी आहे, घड़ी घड़ी बुलाए ॾींदी आहे। मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां त माया बि सर्वशक्तिवान आहे। उहो बि अधु कलाक तव्हां ते राज्य कंदी आहे न, बुलाए ॾींदी आहे। इन करे रोज़ रोज़ बाप खे सम्झाइणो पवंदो आहे। रोज़ सुजाग न करे त माया ॾाढो नुक़सानु करे ॾींदी आहे। खेल आहे पवित्र ऐं अपवित्रता जो। हाणे बाप चवंदा आहिनि पंहिंजी चलन सुधारण लाइ पवित्र ठहो। काम विकार जे लाइ केतिरा झगड़ा थींदा आहिनि। बाप चवंदा आहिनि हाणे तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे न, त आत्मा खे ई ॾिसो, हिन जिस्मानी नेत्रनि सां न ॾिसो। सदा सभिनि खे न रूहानी नेत्र सां ॾिसो। असां सभु आत्मायूं भाव आहियूं। विकार कीअं करूं? हाणे अशरीरी आयासीं, पोइ अशरीरी थी करे हलणो आहे। आत्मा सतो प्रधान आई हुई, सतो प्रधान थी करे स्वीट होम में हलणो आहे। आत्मा खे मुख्य आहे ई पवित्रता जी ॻाल्हि। मनुष्य चवंदा आहिनि रोज़ उहे ई ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। इहे त ठीकु आहे, परंतु जो सम्झाइबो आहे उन ते हलूं बि त सही। जीअं माउ पीउ बि रोज़ रोज़ उहे ई ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि जेसिताईं ॿार जो संस्कार न ठही वञे। त उअं ई बाबा बि असांखे रोज़ रोज़ उहे ई ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि जेसिताईं असां सुधरी न वञूं। बाबा चवंदा आहिनि उन ते हलो बि त सही। चइण लाइ सम्झाइबो आहे, करण लाइ सम्झाइबो आहे बार बार, परंतु कोई हलंदो थोरी आहे त ज़रूरु रोज़ रोज़ सम्झाइणो पए। ईअं थोरी चईंदा कि बाबा तव्हां जो रोज़ सम्झाईंदा आहियो उहा असां सुठी रीति सम्झी वरिता, हाणे असां सतो प्रधान ठही वेंदासीं, तव्हां छुटियो। ईअं चईंदा आहियो छा? इन करे असां बाबा खे रोज़ रोज़ सॾु कंदा आहियूं, है न? बाबा खे रोज़ रोज़ यादि कंदा आहियूं त बाबा बि अची करे ॾिसंदा न। बाबा खे त पंहिंजो कमु करिणो आहे न। बाबा खे असां जीअं खाइणो पीअणो घुमणो थोरी आहे। त बाबा बि अची करे ॾिसंदा आहिनि मुंहिंजा ॿार अञा ताईं सुधरिया न आहिनि, त रोज़ रोज़ सम्झाने ॾींदा आहिनि। सो केॾी वंडरफुल ॻाल्हि आहे। जीअं लौकिक माउ बाप बि पुठियां ई पइजी वेंदा आहिनि। ॿारनि खे ॾिसी जेसिताईं उहे सुधरनि न उहे ई सोचंदा रहंदा आहिनि। ईअं असांजी पालौकिक बाप बि ईअं ई कंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि तव्हां हीअं थोरी चईंदा आहियो। इन करे बाबा खे रोज़ रोज़ सम्झाइणो पवंदो आहे। ॻाल्हि त हिकु ई आहे। ठीकु आहे, अगरि चओ कि हा बाबा असां हाणे परिवर्तन थी वेंदासीं, तव्हां छुटियो, पोइ घड़ी घड़ी बाबा खे यादि छो था करो? कोई बि ॻाल्हि अचे थी त बाबा खे सॾु छो था करो? त बाबा बि अची करे ॾिसंदा मां जो सम्झायां त उहे सम्झनि ई नथा, त मूंखे बि रोज़ रोज़ ॿुधाइणो पए। बाप खे यादि ई न कंदा आहिनि। चवंदा आहिनि बाबा घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियूं। बाप खे घड़ी घड़ी चइणो पवंदो आहे, यादि दिलाइणु आहे। तव्हां बि हिक ॿिए खे इहे ई सम्झायो, पंहिंजे खे आत्मा सम्झी परमपिता परमात्मा खे यादि करो त तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। ॿियो कोई उपाय न आहे। शुरू ऐं अंत में इहे ई चवंदा आहिनि न
यादि सां ई सितो प्रधान ठहिणो। ख़ुदि ई लिखंदा आहिनि, बाबा माया जे तूफ़ान बुलाए ॾींदा आहिनि त छा तव्हां बाप सावधान न करे छॾे ॾे बाप छॾे ॾे। बाप खे ॼाणंदा आहिनि नंबरवार पुरुषार्थ अनुसार जेसि ताईं सितो प्रधान न ठहियनि तेसि ताईं वञी बि न सघंदा आहिनि। न माउ पीउ त अंत ताईं कोशिशि कंदा आहिनि मुंहिंजो ॿारु सुधरी वञे। ईअं त सम्झो पारलौकिक बाप ऐं बाप खे त नई दुनिया जे लाइ असांखे लाइक़ु ठाहिणो ई आहे। है न, जीअं कोई हिकु वारिस हूंदो आहे न घर में, त उनखे उहो वारिस हूंदो आहे त उनखे उन पद जे लाइ तयारु माउ पीउ खे करिणो ई पवंदो आहे, न त सोचंदो असांजो एॾो धंधो केरु संभालंदो। त ईअं ई असांजे बाप खे नई दुनिया स्थापना करणी आहे त बाबा खे असांखे लाइक़ु ठाहिणो ई आहे। त बाबा चवंदा आहिनि कि शुरू ऐं अंत में इहे ई ॻाल्हि चवंदा आहिनि, मनमना भव, यादि सां ई सितो प्रधान ठहींदा। ख़ुदि बि लिखंदा आहिनि, बाबा माया जे तूफ़ान बुलाए ॾींदा आहिनि त छा बाप सावधान न करे छॾे ॾे। बाप ॼाणंदा आहिनि नंबरवार पुरुषार्थ अनुसार आहिनि, जेसि ताईं सितो प्रधान न ठहनि तेसि ताईं वञी बि न सघंदा आहियूं। लड़ाई जो बि कनेक्शन आहे न, लड़ाई लॻंदी ई तॾहिं आहे जॾहिं तव्हां नंबरवार पुरुषार्थ अनुसार सितो प्रधान ठहींदा आहियो। ज्ञान त हिकु सेकेंड जो आहे, बेहद जे बाप खे पायो, हाणे उन्हनि सां बेहद जो सुख तॾहिं मिलंदो जॾहिं असां पवित्र ठहींदासीं। है न, ज्ञान त हिकु सेकेंड जो आहे, बेहद जे बाप खे पायो, हाणे उन्हनि सां बेहद जो सुख तॾहिं मिलंदो जॾहिं असां सभु आत्मायूं पवित्र ठही वेंदासीं। पुरुषार्थ सुठी रीति करिणो खपे, कई त कुझु बि सम्झंदा ई न आहिनि। बाप खे यादि करण जो अक़ल ई न ईंदो आहे, बाप खे यादि करण जो अक़ल ई न लॻंदो आहे। बाबा चवंदा आहिनि कि हाणे असांखे बाबा खे यादि छो करिणो आहे, छो कि असांजी जॾहिं सितो प्रधान स्थिति ईंदी उन अनुसार लड़ाई बि लॻंदी। बाबा चवनि था कॾहिं इहे पढ़ाई त पढ़ी न आहे, न सॼे चकर में निराकार बाप सां कोई पढ़ियो ई न आहे, त इहे नई ॻाल्हि आहे। इन करे ॿारनि खे कंहिं ॿारनि खे सम्झण में टाइम लॻंदो आहे। बाप चवंदा आहिनि मां त हर 5000 वर्ष पोइ ईंदो आहे तव्हांखे सितो प्रधान ठाहिण। जेसि ताईं सितो प्रधान न ठहियो तेसि ताईं इहे पद पाए न सघंदव। जीअं ॿियो पढ़ाई में फेल थी वेंदा आहिनि उहा हिन में बि फेल थी वेंदा आहिनि। शिव बाबा खे यादि करण सां छा थींदो, कुझु न सम्झंदा आहिनि। बाप आहे त ज़रूरु बाप सां स्वर्ग जो वरसो मिलंदो न। बाप हिकु ई बार सम्झाईंदा आहिनि, जंहिंसां तव्हां देवता ठहींदा आहियो। तव्हां देवता ठहींदव पोइ नंबरवार सभु ईंदा पाठ वॼाइण। असां देवता ठही वेंदासीं पोइ असां नंबरवार सभु ईंदा पाठ वॼाइण। एतिरी सभु आत्मा, एतिरी सभु ॻाल्हियूं ॿुढियूं आदियुनि जी बुद्धि में न वेही सघे त बाप चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। बसि उहो ई शिव बाबा सभी आत्माउनि जो बाप आहे। शरीर जो बाप त हर हिक जो पंहिंजो पंहिंजो आहे। शिव बाबा त निराकार आहे न, उन्हनि खे यादि कंदे कंदे पवित्र ठही शरीर सॼो पोइ बाप वटि पहुची वेंदासीं। बाप सम्झाईंदा त ॾाढो आहिनि परंतु सभु हिकु रस न सम्झंदा आहिनि। माया बुलाए ॾींदी आहे न, हिन खे युद्ध चइबो आहे। बाप केतिरो सुठी रीति वेही सम्झाईंदा आहिनि, केतिरी ॻाल्हियुनि जी स्मृति ॾींदा आहिनि न बाबा। मुख्य जो भूल थी आहे हुनजी लिस्ट ठाहियो, भूलियूं थी आहिनि हुनजी लिस्ट ठाहियो। हिकु त असां बाप खे सर्वव्यापी चयो, भॻवान वाच्य मां सर्वव्यापी न आहियां। सर्वव्यापी त इहे 5 विकार आहिनि, इहे ॾाढी भारी भूल आहे। गीता जो भॻवानु श्री कृष्ण न आहे, परमपिता परमात्मा शिव आहे। इन भूलनि खे सुधारो त देवता ठही वेंदा।
हिकु त भगवान खे सर्वव्यापी न चओ, ॿियो गीता जो भगवान शिव आहे जे सची गीता ज्ञान सां नई दुनिया जी स्थापना थिए थी। इहा अगरि असां ॻाल्हियुनि खे पको कंदासीं त असां देवता ठही वेंदासीं, परंतु अहिड़ा कॾहिं कोई ॿारनि लिखियो न आहे कि ईअं असां सम्झायो कि उन भूलनि जे कारण ई भारत पावन सां पतित थियो आहे। परंतु हीअं कॾहिं के ॿार लिखियो न आहे कि ईअं असां सम्झायो। हाणे असांखे छा करिणो आहे, माण्हुनि खे सम्झायो कि भारत पतित छो थियो आहे, कामी, विकारी, लोभी, मोही, अहंकारी, क्रोधी छो थियो आहे, इहे विकार जा भूत छो फैलनि था तेज़ी सां। जेतिरो जेतिरो असां भॻवान खे सर्वव्यापी चईंदासीं, गीता जे भॻवान खे श्री कृष्ण चईंदासीं, उन जे कारण दुनिया पापात्मा थी वेंदी आहे। छो जी सर्वव्यापी मतिलबु कण कण में भॻवानु आहे। अॼु हर हिकु इंसान में भॻवानु आहे त केॾो पाप थो करे, त मतिलबु भॻवानु पाप थो करे त असां एॾो एॾो कूड़ था ॻाल्हायूं त असांखे बि परेशानी त थियणी, सज़ा त मिलणी आहे न। गीता ज्ञान जो शिव बाबा ॿुधाई, उन जे बदिले माण्हू श्री कृष्ण खे सम्झनि था, एॾी वॾी भूल करूं था त सज़ा त मिलंदी न। त ईअं असांखे हाणे सेवा करे बाबा खे लिखी ॿुधाइजो। उहो बि ॿुधाइणो पए भॻवानु सर्वव्यापी कीअं थी सघंदो आहे। भॻवानु त हिकु ई आहे, सुप्रीम बाप, टीचर, सतगुरु आहे। कोई बि देहधारी खे सुप्रीम फादर, टीचर, सतगुरु न चईंदासीं। श्री कृष्ण त सॼी सृष्टि में सभिनि खां ऊंचो आहे। सभु जॾहिं सृष्टि सतो प्रधान थींदी आहे तॾहिं उहो ईंदो आहे। पोइ सतो में राम, पोइ नंबरवार पंहिंजे समय ते ईंदा आहिनि। शास्त्रनि में ॾेखारींदा आहिनि सभिनि जे विकार वठी करे गलो ई कारो करे छॾे। लेकिन हाणे सम्झाईंदे गलो ई सुकी वेंदो आहे। ॻाल्हि केतिरी थोरी आहे, परंतु माया केतिरी ज़बरदस्त आहे। छा ॻाल्हि जी छा खणी वतन कि ज्ञान ॾियण सां मुंहं सां ॾिबो आहे न, त ॾींदे गलो ई सुकी वेंदो आहे माण्हुनि जो। त हिन ज्ञान सां त विकार छुटंदा वेंदा आहिनि न। हर हिकु पंहिंजी दिलि सां पुछे, असां अहिड़ा गुणवान सतो प्रधान ठहिया आहियूं। बाप सम्झाईंदा आहिनि जेसिताईं विनाश न थींदो तेसिताईं तव्हां कर्मातीत अवस्था खे न पाए सघंदव। भल केतिरो बि मथो मारो, सॼो ॾींहुं शिव बाबा खे बि यादि करो, ॿियो कोई ॻाल्हि ई न करो। बसि बाबा लड़ाई खां पहिरियों मां कर्मातीत अवस्था खे पाए ॾेखारियां। अहिड़ो कोई निकिरे, अहिड़ो ड्रामा में हुजे, न थी सघंदो आहे। पहिरें नंबर में त हिकु ई वञिणो आहे न। इहे बि चईंदा आहिनि असांखे केतिरो मथो मारणो पवंदो आहे। माया त आहे ई, ॿियो ही रिस्तम ठही करे ईंदी आहे। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि मुंहिंजे त बाजू में हिकदमि शिव बाबा वेठो आहे त बि मां यादि न करे सघंदो आहियां, भुलिजी वेंदो आहे। सम्झाईंदो आहे मूंसां गॾु बाबा आहे, पोइ मूंखे बि त यादि करिणो पवंदो आहे न, जीअं तव्हां कंदा आहियो। ईअं न कि मां त साथ आहियां ई, हिन में ई ख़ुशि थी वञिणो आहे न। मूंखे बि चईंदा आहिनि निरंतर यादि करो। साथ वारा त रुस्तम आहियो, तव्हांखे त ॿियो ई जास्ती तूफ़ान ईंदा ब्रह्मा बाबा खे, न त ॿारनि खे कीअं सम्झाईंदा। इहे सभु तूफ़ान त तव्हां वटि ईंदा आहिनि। मां उन्हनि जे नज़दीक वेठे हुए बि कर्मातीत अवस्था खे न पाए सघंदो आहे, त पोइ ॿियो केरु पाए सघंदो आहे। हीअ मंज़िल ॾाढी ऊची आहे। ड्रामा अनुसार सभु पुरुषारत कंदा रहंदा आहिनि। भल कोई अहिड़ी कोशिशि करे ॾेखारे बाबा असां तव्हां सां पहिरियों कर्मातीत अवस्था खे पाए करे इहे ठही करे ॾेखारींदासीं, थी न सघंदो आहे। इहो ड्रामो ठहियलु आहे। तव्हांखे पुरुषारत ॾाढो करिणो आहे। मूंखे सॼी ॻाल्हि आहे कैरेक्टर्स जी।
देवताउनि जा कैरेक्टर्स ऐं पतित मनुष्यनि जा कैरेक्टर्स में केतिरो फ़र्क़ु आहे। तव्हांखे विकारी सां निर्विकारी ठाहिण वारो शिव बाबा। त हाणे पुरुषारथ करे बाप खे यादि करिणो पए, भूलो न। बाक़ी अबलायूं वीचारियूं परवश आहिनि, अर्थात रावण जे वश आहिनि, त छा करे सघंदा आहियूं। तव्हां आहियो राम ईश्वर जे वश, उहो आहे रावण जे वश। त युद्ध हलंदी आहे न, बाक़ी राम ऐं रावण जी युद्ध न थींदी आहे। बाक़ी राम ऐं रावण जी युद्ध न थींदी आहे। त बाप त ॿारनि खे भिन्न भिन्न प्रकार सां रोज़ु सम्झाईंदा आहिनि। मिठा मिठा ॿार पंहिंजे खे सुधारंदा वञो। रोज़ु राति जो पोता में ॾिसो, सॼे ॾींहं में कोई आसरी चलनि त न हली। बगीचे में फूल नंबरवार हूंदा आहिनि, ॿ हिकु जहिड़ा कॾहिं न थी सघंदा आहिनि। सभी आत्माउनि जो पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियलु आहे। हर हिकु एक्टर पार्ट वॼाईंदी आहे। बाप ई अची करे स्थापना जो कार्य करे करे ई छॾींदा आहिनि। हर 5000 वर्ष खां पोइ बाबा अची करे विश्व जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि असांखे। पूरे विश्व जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि। बेहद जो बाप आहे त ज़रूरु नई दुनिया जो वरसो ई ॾींदा न। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, ज्ञान जे टीसर नेत्र सां आत्मा खे ॾिसणो, जिस्मानी नेत्र सां ॾिसणो न आहे। अशरीरी ठहिण जो अभ्यास करिणो। ॿियो आहे बाप जी यादि सां पंहिंजे दैवी कैरेक्टर्स ठाहिणा आहिनि। पंहिंजी दिलि सां पुछणो आहे कि असां केसि ताईं गुणवान ठहिया आहियूं। बाप जी यादि सां पंहिंजे कैरेक्टर्स खे सुधारंदा वञो। पंहिंजी दिलि खां पुछो असां केसि ताईं गुणवान ठहिया आहियूं। असां सॼे ॾींहं में असांजी सॼे ॾींहं में आसुरी चलनि त न हली। असां सॼे ॾींहं में आसुरी चलनि त न हली। वरदान सदा केयरफुल रही माया जे रॉयल रूप जी छाया सां सेफ रहण वारा माया प्रूफ ठहो। वर्तमान समय माया रियल सम्झ खे, महसूसता जी सम्झ खे गायब करे रॉन्ग खे राइट अनुभव कराईंदी आहे। जीअं कोई जादू मंत्र कंदो आहे न त परवश थी वेंदो। ईअं रॉयल माया रियल खे सम्झण न ॾींदी आहे। इन करे बाप दादा अटेंशन खे डबल अंडरलाइन कराइनि था। त असांखे छा करिणो आहे, अटेंशन खे डबल अंडरलाइन करिणो आहे। जो बाबा जी श्रेष्ठमत आहे उहो इन ते ई पंहिंजे पाण खे बंदी रखो त जेकी रॉन्ग ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे असां परखी सघूं ऐं हमेशह राइट कमु करूं। अहिड़ो केयरफुल रहो जो माया जी छाया सां सेफ माया प्रूफ ठही वञो। विशेष मन बुद्धि खे बाप जी छत्र छाया जे सहारे में वठी अचो। मतिलबु असांजी मन बुद्धि सदा बाप जी छत्र छाया में रहे, अर्थात मन में सदा बाप जी यादि, बुद्धि में सदा बाप जी श्रेष्ठ मत, बुद्धि सदा बाप सां लॻी रहे। बाबा हिन ॻाल्हि जे लाइ छा चए अथई। बुद्धि सदा बाप सां गॾु लॻनि, अर्थात बाबा जो बि ॻाल्हियूं ॿुधायूं अथई कीअं छा करिणो आहे। इहे जीअं असांजी बुद्धि में रहंदियूं त जीअं असां बाबा सां गॾु ई आहियूं। स्लोगन आहे जो सहज योगी आहे उन्हनि खे ॾिसी करे ॿियनि जो बि योग सहज लॻी वेंदो। जो सहज योगी पोइ ॾाढो सहज तरीक़े सां बाबा खे यादि कंदा आहिनि,
अहिड़ी आत्माउनि खे ॾिसी सदा बाप दादा में मग्न रहण वारियूं अहिड़ी आत्माउनि खे ॾिसी असांजो योग बि सहज लॻी वेंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।